दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 11, तमामु बहितरीनु आहे ऐं हिन में कुझु गीत सुठा आहिनि, सभिनी खां भला। ऐं हिन में कुझु शाइरी जेका आहे कुझु माना ख़ासि मज़ो न आहे, पर हिन में कुझु गीत जेके आहिनि अॼु बि माण्हू दिलि सां शौक़ सां ॿुधनि था। उन्हनि मां हिकिड़ो गीत आहे अहिड़ा ॾुख ॾींदे जे मूंखे पहिरीं, मां पाण खे मारींदे न देरि कंदुमि। तमामु बहितरीनु गीत आहे मास्टर मंज़ूर जो। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं हिन फ़ोटू जी इनायत कई आहे वहीद भाउ, ऐं मूं वटि फ़ोटू न हुयो, इन करे आउं वीडियो बि कोन पियो ठाहियां, पर महिरबानी वहीद जी आहे। उन वहीद जूं कमेंट्स बि आहिनि ऐं ॿियनि दोस्तनि जा बि कमेंट्स आहिनि, उहे शामिलु कयूं। उन खां बाद एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स आहे वहीद भाउ जो। वहीद लिखियो आहे VIP वीडियो। शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। आशिक़ अमन सोलंकी लिखियो आहे नाइस एल्बम ॾहों, वॾी महिरबानी, लख कुर्ब। उन खां पोइ आहे सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे मास्टर मंज़ूर जा बरखा में रखो, इंशाअल्लाह भाउ सभिनी जी फरमाइश पूरी कंदासीं, नाज़ जा पूरा करे वठूं। उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। M प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर हिट 10हों एल्बम। उन खां पोइ सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस वर्क, वॾी महिरबानी। हुबदार अली लिखियो आहे सुपर हिट मास्टर मंज़ूर। वहीद भाउ खोड़ सारियूं दिलूं, वेरी नाइस पिक्चर, वॾी महिरबानी वहीद भाउ, लख थोरा। एल्बम जो टाइटल आहे ख़ूबसूरत शहरनि सां गॾु। ऐं हाणे तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। पहिरियों गीत लिखियो आहे वहीद हकड़े। उन गीत जा बोल आहिनि घणा घणा ॾींहं रुनासीं। उन खां पोइ वही ममताज़ चांडे जी शाइरी आहे अहिड़ा ॾुख जो ॾींदे मूंखे पहिरीं, मां पाण खे मारींदे न देरि कंदुमि। तमामु बहितरीनु गीत आहे। उन खां पोइ वरी वहीद हकड़े जो गीत आहे मूंखे दाहूं करे न ॿुधाए। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे मूंखे छो था चओ। उन खां पोइ आहे सिंध जो नाले वारो शाइर तमामु बहितरीनु सांवल मीराली। गीत जा बोल लिखिया अथई ॾुख ॾुख ते ॾुख ॾिना। उन खां पोइ आहे अख़्तियार जाकिराणी जी शाइरी आहे, हिन बलोची शाइरी आहे दिलि तूं गनो के। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे तमामु बहितरीनु, कंहिंसां प्यार न कजां न त रुली वेंदे। उन खां पोइ आहे सिंध जो नाले वारो शाइर ग़ुलाम क़ादिर घायल। असल में जेको शाइर आहे शमन अली मीराली जो शाइर आहे पुराणो। फस्ट टाइम खां वठी शमन अली खे यको शाइरी ॾींदो आहे, पर हाणे सिंध जा जेके मशहूरु फ़नकार थियनि था उन्हनि खे बि शाइरी ॾियणी पवंदी आहे। हाणे हिन गीत लिखियो आहे क़िस्मत सां घर आयो। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे। गीत जा बोल लिखिया अथई मूं ते जेको मरंदो आहे। उन खां पोइ आख़िरी गीत आहे। आख़िरी गीत जा बोल आहिनि वफ़ा में मीर नथो ॼाणे। एल्बम कंप्लीट थी चुको। अव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो दोस्तों, कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इकठे आहियूं।